कराची जे इलाइक़े में मच्छर कॉलोनी में तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। नौशरीफ़ फ़िरोज़ में अवामी तहरीक पारां एहतिजाजी रैली कढी वई। नसीराबाद में SDP पारां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। कढण में शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वञे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। नसीराबाद जी सूरत हाल ॼाणण जे लाइ राब्तो कयो आहे सिंध वी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श, SDP पारां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो आहे, अपडेट कंदा हलो। हाँ जी बिल्कुल, इतने नसीराबाद में सिंध तरक़ी पसंद पार्टी के सॾ ते ख़ुदा बख्श सांगरू, मंसूर मुगेरी ऐं ॿियनि जी अॻवानी में मंसूर सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ऐं हीउ मुज़ाहिरो मच्छर कॉलोनीअ में जेको ॿिनि सिंधी इंजीनियरनि खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो वियो उन वाक़े ख़िलाफ़ कयो वियो। ऐं हीउ मुज़ाहिरो काफ़ी देर जारी रहियो, जंहिंमें इन दहशतगर्द वाक़े ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो वियो त मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे साॻे हंध ते उन्हनि खे फाही ॾिनी वञे, उते चौक ते लटकाए उन्हनि खे फाही ॾिनी वञे, छो जो हीअ हिकिड़ी वॾी दहशतगर्दी आहे ऐं सिंधी माण्हुनि सां वॾी ज़्यादती आहे। ऐं हीअ जेके बंगाली बर्मी जेके गैर क़ानूनी तौर ते उते मच्छर कॉलोनीअ में रहियल आहिनि उहे ई समूरी दहशतगर्दीअ जूं कार्रवाई करे रहिया आहिनि। ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त गैर क़ानूनी रहंदड़ बंगालियुनि खे, बर्मियुनि खे, अफ़गानियुनि खे कराची मां निकाली ॾिनी वञे ऐं सिंधी माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। नौशरीफ़ फ़िरोज़ में अवामी तहरीक पारां एहतिजाजी रैली कढी वई। नसीराबाद में SDP पारां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। कढण में शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई। अॻवाननि जो चवणु आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वञे। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं। कराची जे इलाइक़े मच्छर कॉलोनी में तशद्दुद खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयल ॿिनि नौजवाननि जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी रैलियूं कढी मुज़ाहरा करे धरना हया विया आहिनि। नौशरीफ़ फ़िरोज़ में अवामी तहरीक पारां एहतिजाजी रैली कढी वई। नसीराबाद में SDP पारां एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। कढण में शहरनि पारां एहतिजाजी मुज़ाहरो करे नारेबाज़ी कई वई आहे। अॻवाननि जो चवणु आहे त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियारी वञे।